अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था रोहड़ी खां आतिफ शाह जी। कराची जे सीनियर सहाफ़ी ऐं निजी टीवी जे प्रोड्यूसर अतार मदीन जी बेदर्दी सां क़त्ल ख़िलाफ़ पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते रोहड़ी, कंधरा ऐं संगरा जे सहाफ़ियुनि जो रोहड़ी प्रेस क्लब जे आडो यूनियन ऑफ जर्नलिस्ट रोहड़ी जे सदर अब्दुल जवाद अब्बासी ऐं रोहड़ी प्रेस क्लब जे सदर मुजाहिद बोज़दार, संगरा प्रेस क्लब जे सदर अब्दुल ख़ालिक मंगरियो निसार नाज़ रुक जे अॻवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे शामिल सहाफ़ियुनि बाह ते कारियूं पटियूं ऐं हथनि में प्ले कार्ड खयल हुआ, जिन ते सीनियर सहाफ़ी अतार मदीन जे क़त्ल में मुलविस कातिलनि जी गिरफ़्तारीअ जा नारा लिखियल हुआ। एहतजाजी मुज़ाहिरे में ख़िताब कंदे सहाफ़ियुनि जो चवणु हो त हक़ सच जी वाट ते हलंदड़ सहाफ़ियुनि खे झुकाइण लाइ उन्हनि खे मुसलसल निशानो बणायो पियो वञे, जॾहिं त समूरे मुल्क जा सहाफ़ी हिक ई सिफ़ में बीठल आहिनि। उहे अहिड़नि धमकियुनि खां डिॼण वारा न आहिनि। मुज़ाहिरे में शामिल सहाफ़ियुनि जो मुतालबो हुयो त अतार मदीन जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं ॿियनि सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। शहीद सहाफ़ी अतार मदीन जे वारसनि खे जल्द इंसाफ़ न मिलियो त सहाफ़ी समूरे मुल्क में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरना हणण ते मजबूर थींदा।